बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां सरसान अहमद अॼु हिकु नई वीडियो सां अॼु असांजी जेका टॉपिक आहे उहा खई आहे एक्सिलरी वर्ब्स आर हेल्पिंग वर्ब्स, यानी मददगार या मुआवन फ़ेल। हाणे सब खां पहिरियों एक्सिलरी आर हेल्पिंग वर्ब्स यानी मावन या मददगार या मावन फ़ेल छा हूंदा आहिनि। हाणे हे एक्सिलरी वर्ब्स आर हेल्पिंग वर्ब्स जी डेफिनेशन जेकॾहिं असां सम्झूं था, यूज्ड विथ मेन वर्ब आर यूज्ड इन टेंसेस। हाणे हे जेके असांजा यानी हे मावन जेके फ़ेल आहिनि असांजा मददगार फ़ेल आहिनि, इहे असांजा मेन वर्ब्स में इस्तेमालु थींदा आहिनि ऐं जेको आहिनि मावन फ़ेल यानी मददी फ़ेल जे ज़रिए बि असांजा इस्तेमालु थींदा आहिनि या टेंसिस यानी ज़माननि में बि असांजा इस्तेमालु थींदा आहिनि। हाणे अचो एग्ज़ाम्पल जे तौर ते, यानी हर टेंस में इन्हनि जा मुख़्तलिफ़ आहिनि। मिसाल जे तौर ते असां वटि जेको प्रेज़ेंट टेंस आहे, प्रेज़ेंट कंटिन्यूस टेंस आहे जेको असांजो, उन जा मावन फ़ेल इज़ एम ऐं आर। ऐं जेको असांजो प्रेज़ेंट टू बी टेंस आहे, टू बी टेंस आहे यानी उन जा मददी फ़ेल आहिनि इज़ एम ऐं आर। या असांजो जेको प्रेज़ेंट आहे सिर्फ़ु असां हिन जे अंदरि एक्सिलरी फॉर्म जे अंदरि सिर्फ़ु प्रेज़ेंट जे 4 टेंसन खे खणंदासीं ऐं जेको नेक्स्ट वीडियो ठाहींदासीं उन में वधीक जेको न असां टेंसन जा जेके एक्सिलरी वर्ब्स आहिनि उन्हनि जे बारे में सिखंदासीं त किथे ऐं कीअं इस्तेमालु थियनि था। ॿियो जेको असांजो सिंपल जेको असां प्रेज़ेंट टेंस आहे, जंहिंखे असां सिंपल टेंस बि चवंदा आहियूं या प्रेज़ेंट टेंस बि चवंदा आहियूं, उन जा मावन फ़ेल आहिनि यानी मदद फ़ेल आहिनि डू ऐं डज़न। हाणे प्रेज़ेंट कंटिन्यूस टेंस, प्रेज़ेंट टू बी टेंस, प्रेज़ेंट टेंस ऐं प्रेज़ेंट परफेक्ट टेंस। हैज़ ऐं हैवन। अचो त इन्हनि जे अंदरि असां जेका हीअ डेफिनेशन लिखी आहे यूज्ड विथ मेन वर्ब, इहो बि सम्झंदासीं। आर यूज्ड इन टेंसिस यानी ज़माननि जे अंदरि इस्तेमालु थींदो आहे मेन वर्ब सां या बग़ैर वर्ब जे बि असां यानी वर्ब जो कम बि असां लाइ कंदा आहिनि। हाणे जेको प्रेज़ेंट कंटिन्यूस टेंस आहे उन जा जेके हे मददी फ़ेल आहिनि इज़ एम आर आहिनि। हाणे जे असां वटि सेंटेंसिस आहे आई एम टीचिंग इन क्लास 1, मां क्लास पहिरें में पढ़ाए रहियो आहियां। हाणे हिन टेंस जे अंदरि असां कहिड़ी शइ नोट कईसीं, इहा शइ सम्झीसीं त चए थो आई एम टीचिंग इन क्लास 1, मां क्लास पहिरें में पढ़ाए रहियो आहियां यानी कोई जेको कमु आहे उहो असांजो हली रहियो आहे। हाणे जंहिं महिल असां टेंसिस में ईंदासीं प्रेज़ेंट पास्ट फ्यूचर त उन्हनि में असां वाज़े कंदासीं रहियो आहे, रहिया आहिनि, थो, थी था, हो, हुआ, उहे टेंसन खे पढ़ंदासीं। पर असां हिन जॻह ते असां जेका शइ पढ़ीसीं हेल्पिंग वर्ब यानी प्रेज़ेंट कंटिन्यूस टेंस जो जेके हेल्पिंग वर्ब आहिनि उहे इज़ एम ऐं आर आहिनि। यानी हिन जॻह ते जेको प्रेज़ेंट कंटिन्यूस टेंस जो जेको मावन फ़ेल जेको हेल्पिंग फ़ेल थियो एम थियो। जीअं मिसाल जे तौर ते चयो शी इज़ कुकिंग, उहा पचाए रही आहे, उहा पचाए रही आहे। हाणे प्रेज़ेंट कंटिन्यूस टेंस जो कहिड़ो टेंस, प्रेज़ेंट कंटिन्यूस टेंस में जो हेल्पिंग वर्ब कहिड़ो थियो इज़। उन खां बाद में चए थो वी आर कमिंग, असीं अची रहिया आहियूं। हाणे असां प्रेज़ेंट जेको कंटिन्यूस टेंस आहे उन जा जेके मावन फ़ेल आहिनि हेल्पिंग वर्ब आहिनि इज़ एम ऐं आर आहिनि, यानी असां छा पढ़ियोसीं आर। हाणे असांखे सम्झणो इहो ई आहे मावन फ़ेल जेके हेल्पिंग वर्ब्स आहिनि उन्हनि जो इस्तेमालु आहे कीअं। हाणे इज़ कंहिंसां इस्तेमालु थींदी, एम कंहिंसां इस्तेमालु थींदी ऐं आर काथे इस्तेमालु थींदी प्रेज़ेंट कंटिन्यूस टेंस में, उहो असांखे सम्झणो आहे। हाणे इज़ एम ऐं आर जेको सब्जेक्ट खां पोइ ऐं वर्ब खां पहिरियों इस्तेमालु थींदा असांजा। हाणे जेको इज़ इस्तेमालु
इस्तेमालु कंदासीं असां उहो फर्स्ट पर्सन सिंगुलर ही, शी, इट एंड सिंगुलर नेम। यानी छा सां पढ़ियोसीं असां जेको इज़ जो इस्तेमालु आहे प्रेजेंट कंटिन्यूअस टेंस में हेल्पिंग वर्ब इज़ जो ही, शी, इट ऐं अकेले नाले यानी सिंगुलर नाउन यानी अकेले नाले सां। जीअं हिन जॻह ते मां यूज़ कयो आहे शी इज़ कुकिंग, उहा पचाए रही आहे। त हेल्पिंग वर्ब जेको प्रेजेंट कंटिन्यूअस टेंस जो इज़ आहे उहो इस्तेमालु थींदो फर्स्ट पर्सन जेको थर्ड पर्सन सिंगुलर ही, शी, इट एंड सिंगुलर नाउन सां। ऐं जेको तव्हांजो सेकंड ते जेको एम आहे उहो इस्तेमालु थींदो आहे असांजो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु आय सां। छा सां इस्तेमालु थींदो आहे? आय सां। ऐं बाक़ी जेको हुई आहे उहो असां यूज़ कंदा आहियूं दे यानी दे छा सां यानी पाण न हुजे ॿिया हुजनि। ठीकु, आर जेको इस्तेमालु कंदासीं जंहिंमें पाण न हुजे ॿिया हुजनि, हुई इस्तेमालु थींदो आहे जेको पाण बि हुजे ॿिया बि हुजनि, ऐं यू ऐं उनखां बाद में आहे एंड प्लूरल नाउन्स यानी हिक खां वधीक नालनि सां। हाणे जीअं असां इस्तेमालु कयो आहे हिन में हुई और हुई सां असां आर इस्तेमालु कयोसीं। त हाणे प्रेजेंट कंटिन्यूअस टेंस जा जेके असांजा मावन यानी हेल्पिंग वर्ब आहिनि इज़, एम ऐं आर आहिनि। ऐं इज़, एम, आर जेको इस्तेमालु थींदो आहे वर्ब खां पहिरियों ऐं सब्जेक्ट खां पोइ इस्तेमालु थींदा आहिनि। इज़ जेको इस्तेमालु थींदो आहे थर्ड पर्सन सिंगुलर ही, शी, इट ऐं अकेले नाले सां। आर इस्तेमालु थींदो आहे एम सां और इस्तेमालु थींदो आहे दे, हुई, यू ऐं प्लूरल नाउन यानी सिंगुलर नाउन। ऐं प्लूरल नाउन छा हूंदो आहे? सिंगुलर नाउन यानी हिकिड़ो नालो हुजे, जीअं एहसान इज़ टीचिंग, एहसान सेखारे रहियो आहे यानी हिकिड़ो नालो आहे, इन सां असां इज़ इस्तेमालु कयोसीं। हाणे ॿियो नंबर आहे एहसान एंड अली आर प्लेइंग, एहसान ऐं अली खेॾी रहिया आहिनि यानी छा आहे हिक खां वधीक जेकॾहिं नाला यूज़ थिया उहे असांजा प्लूरल में थी विया। त हाणे प्रेजेंट टेंस जे अंदरि असां हिकिड़ी शइ सिखीसीं हेल्पिंग वर्ब इज़, एम, आर जो इस्तेमालु यानी मावन मदद फेल, ऐं इन जो इस्तेमालु बि सिखियोसीं। त कहिड़ो इस्तेमालु सिखियोसीं? त इज़, एम, आर जेके आहिनि असांजा प्रेजेंट कंटिन्यूअस जा टेंस जा मददी फेल आहिनि। इहे सब्जेक्ट खां पोइ ऐं वर्ब खां पहिरियों इस्तेमालु थींदा आहिनि। ऐं इज़ इस्तेमालु थींदो आहे थर्ड पर्सन सिंगुलर, थर्ड पर्सन सिंगुलर ही, शी, इट ऐं अकेले नाले सां। ऐं एम इस्तेमालु थींदो आहे आय सां, आर इस्तेमालु थींदो आहे दे, हुई, यू ऐं प्लूरल नाउन सां। अच्छा, सेकंड ते असां खणूं था असां प्रेजेंट कंटिन्यूअस टेंस कयोसीं। हाणे असां कयूं था प्रेजेंट जेको असांजो सिंपल टेंस आहे उनखे था पढ़ूं। अचो त हाणे प्रेजेंट टेंस खे सम्झूं। प्रेजेंट टेंस जा जेके आहिनि असांजा प्रेजेंट जेको टेंस आहे यानी असां जंहिंखे कोरंदा आहियूं ज़मान हाल। हाणे ज़मान हाल जा जेके मददी फेल आहिनि डू ऐं डज़न, हाणे इन जो इस्तेमालु सिखंदासीं त किथे किथे इस्तेमालु थींदो आहे। डू ऐं डज़ असांजा इस्तेमालु थींदा नेगेटिव एंड इंट्रागेटिव सेंटेंसिस यानी सवाली या नाकारी में, नेगेटिव आर इंट्रागेटिव यानी हाणे कहिड़ा कहिड़ा हुजनि? नाकारी, सवाली या सवाली ऐं नाकारी जुमलनि में इस्तेमालु थींदा आहिनि। हाणे असांखे सम्झणो आहे, ॾिसो मिसाल जे तौर ते असां वटि हिकिड़ो सेंटेंसिस आहे आई लाइक बनाना यानी मां केला पसंदि कयां थो। हाणे आई डू नॉट लाइक बनाना, मां केला पसंदि न कयां थो। डू आई लाइक बनाना, छा मां केला पसंदि कयां थो। डू आई नॉट लाइक बनाना, छा मां केला पसंदि न कयां थो। हाणे असांखे जेको इहा डेफिनेशन आहे इन जे अंदरि असां ॿ शयूं सिखियूंसीं। पहिरियों त यानी असांजो हेल्पिंग वर्ब यानी मेन वर्ब सां बि इस्तेमालु थींदा आहिनि। यानी मेन वर्ब कहिड़ा कहिड़ा आहिनि असां वटि? लाइक मेन वर्ब आहे, हिन जॻह ते हेल्पिंग वर्ब डू इस्तेमालु थियो नेगेटिव में, हिन जॻह ते असांजो डू एज इंट्रागेटिव थियो, हिन जॻह ते जेको डू आहे असांजो नेगेटिव इंट्रागेटिव में यूज़ थियो यानी मेन वर्ब सां बि। हिन जॻह ते टेंसिस जे अंदरि जीअं आई एम टीचिंग यानी सब्जेक्ट खां पोइ ऐं वर्ब खां पहिरियों इस्तेमालु थियो इज़, एम, आर जो। अहिड़े ई तरीक़े सां डू ऐं डज़ जो इस्तेमालु पढ़ंदासीं नेगेटिव ऐं इंट्रागेटिव सेंटेंसिस जे अंदरि यानी मेन वर्ब सां। मेन वर्ब कहिड़ो आहे? उहो छा हूंदो आहे? मेन वर्ब उहो हूंदो आहे जेको सब्जेक्ट खां बाद में इस्तेमालु थिए। अॼु असां जेको आहे न एक्सिलरी वर्ब्स यानी हेल्पिंग वर्ब जे अंदरि
असां ॿिनि टेंसन जा सिर्फ़ु मावन हेल्पिंग वर्ब पढ़ियासीं, प्रेजेंट कंटिन्यूअस टेंस जा इज एम आर ऐं प्रेजेंट टेंस जा डू ऐं डज़। हाणे हिन में असां डू सिखियोसीं, डज़ खे बि असां हाणे सवाल ते पैदा थियो त डू कंहिंसां इस्तेमालु कयूं ऐं डज़ कंहिंसां इस्तेमालु कयूं, इहा शइ सिखणी आहे। जेको डू असांजो इस्तेमालु थींदो आहे फर्स्ट पर्सन आई, फर्स्ट पर्सन वी, सेकंड पर्सन यू, थर्ड पर्सन दे एंड प्लूरल नाउन, यानी हिक खां वधीक नालनि सां असां जेको आहे डू इस्तेमालु कंदासीं। कहिड़नि जुमलनि में? नेगेटिव इंट्रागेटिव में। कहिड़नि में? सवाली ऐं नाकारी जुमलनि में। ऐं जेको डज़ इस्तेमालु कंदासीं असां, उहो असां थर्ड पर्सन ही, थर्ड पर्सन सिंगुलर ही, थर्ड पर्सन सिंगुलर शी, थर्ड पर्सन सिंगुलर इट एंड सिंगुलर नाउन, यानी अकेले नाले सां असां जेको आहे डज़ इस्तेमालु कंदासीं नेगेटिव इंट्रागेटिव में। हाणे हिन प्रेजेंट टेंस जे अंदरि असां ॿ शयूं हेल्पिंग वर्ब जूं सिखियूंसीं। त कहिड़ी कहिड़ी शइ सिखीसीं? जेको आहे मेन वर्ब खां अॻु में नेगेटिव में, यानी मेन वर्ब खां अॻु में नेगेटिव जे लाइ डू नॉट ठाहींदासीं ऐं इंट्रागेटिव में सब्जेक्ट खां पहिरियों डू कढंदासीं, पोइ सब्जेक्ट, पोइ असां मेन वर्ब रखंदासीं ऐं जेको नेगेटिव इंट्रागेटिव आहे पहिरियों असां जेको आहे हेल्पिंग वर्ब रखंदासीं, पोइ सब्जेक्ट, पोइ असांजो जेको इंक्रीज़ यानी नेगेटिव जी मीनिंग जी नॉट ऐं उन खां पोइ मेन वर्ब। त हाणे हे हुयो। हाणे हिन जे अंदरि जेकॾहिं असां जेका शइ सिखीसीं एक्सलरी वर्ब्स हेल्पिंग वर्ब जे अंदरि ॿ शयूं सिखियूंसीं, ॿ टेंस पढ़ियासीं, यानी ॿ टेंसनि जा हेल्पिंग वर्ब पढ़िया आहिनि। बाक़ी असांजा जेके हेल्पिंग वर्ब्स जेके रहनि था बक़ाया टेंसिस जा, प्रेजेंट टू बी टेंस जो रहे थो, प्रेजेंट परफेक्ट जा रहनि था, पास्ट टेंस सभिनी टेंसनि जो रहे थो, फ्यूचर जा सभई टेंसिस रहनि था, उहे असां नेक्स्ट लेक्चर में डिस्कस कंदासीं। उम्मीद तव्हांखे लेक्चर सम्झ में अची वियो, लाइक भी कंदा, कमेंट्स भी कंदा, शेयर भी कंदा।